ओम शांति। अदेवी में तारीख है 13 सितंबर 2026 और मोटा मोटा बाप गले चवंदा मिठे मिठे ॿार तव्हां बाप वटि आया आहियो पंहिंजे जीवन खे समान ठाहिण बाबा जी यादि सां अहिड़ो जीवन कयो। प्रश्न नई दुनिया में उच्च पद जे लाइ कहिड़ो हिकु मुख्य पुरुषार्थ करणो आहे। बाबा चवंदा आहिनि मिठे ॿार जीअं पुराणे संबंधनि सां एतिरो दुखी थिया आहियो, जीअं पुराणे संबंधनि एॾो दुखी कयो आहे, हाणे उन्हनि जे मोह जाल सां बुद्धि कढो। हिकु मुंहिंजे भाउ खे यादि कयो, उन्हनि सां गॾु रहंदे बि मन खे मूंसां गॾु लॻायो। मन मना भव जो मंत्र सदा यादि रखो त तव्हां नई दुनिया में उच्च पद पाईंदा। गीता तूं राति गवाई सुनी करे। ओम शांति। जीअं ॿारनि खे सभी शास्त्रनि जो सार सम्झाईंदा आहिनि, वैसे इन गीतनि जो बि सार सम्झाईंदा आहिनि। उहो ई सभिनि जो रूहानी ॿारनि खे ब्रह्मा तन में वेही सम्झाइनि था। बाप सम्झाईंदा आहिनि, हे ॿार तव्हां ॼाणंदा आहियो असांजो हीरे जहिड़ो जन्म ठहे थो। बाबा वटि ईंदा ई आहियूं हीरे जहिड़ो जन्म ठाहिण। हीरे जहिड़ो जन्म चइबो आहे स्वर्गवासियुनि जो। कौड़ी जहिड़ो जन्म हूंदो आहे नरकवासियुनि जो। तव्हां संगम युग खे बि ॼाणे चुकिया आहियो। हाणे असीं संगम युग ई आहियूं। इहो संगम युग सभिनि जे लाइ कल्याणकारी आहे। हिन संगम युग में सर्व जी सदगति थींदी आहे। केरु कंदा आहिनि परम धाम सां अचण वारा मुसाफ़िर। केरु कंदा आहिनि जेको परम धाम खां आयो आहे, उहो मुसाफ़िर आहे न। उहो मुसाफ़िर न हुजे तव्हां मुसाफ़िर न आहियो, तव्हां अची करे वेंदा न आहियो। बाबा चवंदा आहिनि मां पुराणी दुनिया में अची करे पोइ लौटी वेंदी आहियां। ॿार ॼाणंदा आहिनि सेवा करण वारो हिकु मुसाफ़िर आहे जो अची करे असां ॿारनि जी ॾाढी सेवा कंदा आहियूं। अहिड़ी सेवा ॿियो कोई करे न सघे। सेवा जे लाइ पुकारंदा आहिनि कि अची करे असां पदजनि जी सेवा करो। बाबा बि चवंदा आहिनि असां ॿारनि जी सेवा में आया आहियूं। छोकी ॿार ॾाढा दुखी आहिनि, पुकारंदा बि आहिनि असांजा दुख हरो, शांती ॾियो। ॿ चीज़ हमेशह चाहींदा आहिनि, सुख शांति। हिते दुख अशांति आहे न, तॾहिं पुकारंदा आहिनि। बाबा ई अची करे सॼो राज सृष्टि चक्र जो ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि हाणे भक्ति मार्ग ख़तमु थींदो आहे। कलयुग जो अंत माना भक्ति हेठि उतरदी ईंदी आहे। ज्ञान सां तव्हांजी चढ़ती कला थींदी आहे। तव्हां उच्च ते उच्च पद पाए वठंदा आहियो। पोइ प्रारब्ध जो सुख कम थी वेंदो आहे। भक्ति त भारत में जेतिरी थींदी ओतिरी ॿियो काथे न आहे। अधु कलाक भक्ति हलंदी आहे। जॾहिं खां द्वापर शुरू थींदो आहे, ॿिया धर्म स्थापना थियणु शुरू थींदा आहिनि, तॾहिं खां भक्ति शुरू थींदी आहे। भक्ति बि पहिरियों ॾाढी सुठी हूंदी आहे। जीअं स्वर्ग पहिरियों ॾाढो सुठो हूंदो आहे न, पोइ आहिस्ते आहिस्ते कला कम थींदी वेंदी आहे। भक्ति शुरू थींदी आहे त पहिरियों शिव जे पुजारी ठहींदा आहिनि। अधु कलाक कोई पूजा थींदी न आहे। पोइ भक्ति मार्ग शुरू थींदो आहे, पोइ ॿिया धर्म अचणु शुरू थी वेंदा आहिनि। एतिरी भक्ति ॿियो कोई करे न सघंदो। पूरो अधु कलाक भक्ति हलंदी आहे। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि बाप जो सभिनि खे ख़ासि भारत खे सदगति ॾींदा आहिनि।
स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि उहे दूर देश जो मुसाफ़िर आया आहिनि हिन देश। असां ॿारनि खे वरी खां स्वर्ग जी बादशाही वरसो ॾियणो आहे असांखे। वरसो बि केतिरो ज़बरदस्त आहे, परंतु हिकु बि ॻाल्हि कंहिंजी ॿुधी में न वेंदी आहे। भारत में भक्ति केॾी कंदा आहिनि, केतिरा मंदर आहिनि। भारत खंड में त ढेर मंदर आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कंहिंजा मंदर आहिनि। पहिरियों त शिव बाबा जो ई मंदरु ठहींदो आहे, पोइ ठहींदा आहिनि देवताउनि जा। उहे मंदर बि तव्हांजे साम्हूं खड़ा आहिनि। हिकु तरफ़ शिव बाबा जी पूजा कंदा आहिनि, ॿियो तरफ़ शिव बाबा तव्हांखे पूज्य ठाहिनि था। तव्हां हिते आया आहियो पूज्य देवता ठहिण। जो बि देवताउनि जा पुजारी आहिनि वास्तव में उहे बि अची करे हिते ब्रह्मन ठहींदा। धीरे धीरे वृद्धि थींदी वेंदी आहे। सभु इकट्ठा त पढ़ी न सघनि, समय लॻंदो आहे। कल्प पहिरियों बि जंहिं पढ़ियो हूंदो उहे ई पढ़ंदा। हिकु ॿ खे पढ़ाईंदा रहणो। सभिनि खे बाप ऐं सृष्टि जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॿुधाईंदा आहिनि, जंहिंसां मनुष्य स्वर्ग जो मालिक ठही सघंदा आहिनि। सो अची करे सम्झो। तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे कि नाटक कीअं चक्र लॻाईंदो आहे। कहानी कोई लाखों वर्ष जी त न ॿुधाए सघंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों छा हुयो, कंहिंजो राज्य हुयो। भारत में सभु पूज्य देवी देवताउनि जो राज्य हुयो। यादि ईंदो आहे न, असां पूज्य हुयासीं, पोइ असां पुजारी ठहियासीं। अॻियां इहे पतो न हुयो असां पूज्य देवी देवता, पोइ असां 84 जन्म वरिता। 84 जन्मनि जी कहानी लक्ष्मी नारायण जी आहे। तव्हां पंहिंजी 84 जन्मनि जी कहानी ॿुधाईंदा आहियो। उन्हनि खे त पंहिंजी कहानी वेही लिखण में ॾाढो समय लॻंदो आहे। तव्हां हिकु मिंट में 84 जन्मनि जी कहानी ॿुधाए सघंदा आहियो। उहे त हिकु जन्म जी कहानी लिखंदा आहिनि। नंढेपन में छा छा कयो इहे बि पंहिंजी कहानी ॿुधाईंदा आहिनि। असां 84 जो चकर कीअं लॻाईंदा आहिनि, हिक जी त ॻाल्हि न आहे, ॾाढा ब्राह्मण आहिनि। तव्हां हिन चक्र खे ॼाणंदा आहियो। हिन चक्र खे ॼाणण सां तव्हां राजा ठही वेंदा, राजा रानी ठहींदा आहियो। ॿियो ॿियनि खे ठाहींदा बि आहियो। भक्ति बि भारतवासी जहिड़ी कोई न करे सघंदो आहे। ॿियो जो बि मठ पंथ धर्म आदि आहिनि उहे असांजी भक्ति जे समय स्थापना थींदा आहिनि। पहिरियों असांजो केतिरो नंढो फूलनि जो झाड़ हूंदो आहे, रूहानी गार्डन हुयो। तव्हां चैतन्य फूल हुयो, तव्हांखे इनखे चइबो आहे फूलनि जो बगीचो। पोइ उहो ई कांटनि जो बगीचो ठही वेंदो आहे। हिन समय सभु कांटा ठही विया आहिनि। पोइ कांटनि सां फूल कीअं ठहिणो आहे सो बाप वेही सम्झाईंदा आहिनि। हिकु ॿ खे दुख ॾियणु, कांटो लॻाइणु। स्टूडेंट लाइफ इज़ दी बेस्ट चइबो आहे। उहा ॾाढी सुठी हूंदी आहे। बच्चियूं वॾी ख़ुशी में पढ़ंदी रहियूं आहिनि। शादी जी कई, पोइ हिकु ॿ खे कांटो लॻाइणु शुरू कयो। सत्युग में कोई कांटो न लॻाईंदा आहिनि। हाणे तव्हां पोइ फूल ठाहींदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो भारत स्वर्ग हुयो त केतिरा अपार सुख हुया। सोने जी खानियूं हुयूं, हाणे उहे ख़ाली थी वियूं आहिनि। तो तव्हांखे सोनो भरपूर मिलंदो। भारत में सोने हीरे जवाहरातनि जी खानियूं हुयूं, हाणे उहो ख़ाली थी वई। पोइ तव्हांखे सोनो भरपूर मिलंदो। भारत में सोने हीरे जवाहरात जी खानियूं हुयूं। हुन समय अमेरिका आदि कुझु न हूंदो, बॉम्बे बि न हूंदो। वंडरगाना कलयुग जे अंत में कुझु बि सोनो ॾिसण में न ईंदो आहे। पोइ सत्युग आदि में एतिरो सोने जी खानियूं भरतियूं थी वेंदियूं, सोने जे महल ठही वेंदा। वंडर आहे न, हुते खाननि सां केतिरा ढेर सोना निकिरंदा आहिनि। जीअं हिते मिट्टी जी ईटियूं ठहियूं आहिनि, वैसे हुते सोने जी ईटियूं ठहियूं आहिनि। माया मच्छंदर जो खेल ॾेखारींदा आहिनि। माया मच्छंदर जो खेल ॾेखारींदा आहिनि। ध्यान में ॾिठो, हिते त सोनो ई सोनो आहे। बराबरि सत्युग में सोनो हूंदो। हिते त ॾिसो मिट्टी जी ईटियूं बि न मिलंदियूं आहिनि।
जेतिरी हिते ईटियूं पैसनि सां मिलंदियूं आहिनि हिते ओतिरी उते सोने जी ईटियूं मुफ़्त मिलंदियूं। रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे त छो न पुरुषार्थ करणो खपे। नई दुनिया में ऊच पद पाइण जो हिते मोह जाल में छो फसिया आहियो। बाबा चवंदा आहिनि पुराणे संबंधनि में तव्हां केतिरा दुख उठाईंदा आहियो। बाबा ईअं न चवंदा आहिनि इन्हनि खे छॾो, सिर्फ़ु बुद्धि योग हिकु मिसां लॻायो त तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदो। सिर्फ़ु मोह कढो। मन मना भव जो अर्थ आहे न मूंखे यादि करो विष्णु चतुर्भुज जो अर्थात विष्णुपुरी खे यादि करो। मूल आहे ही हिकु अक्षर। भक्ति में त ढेर पंचायत आहिनि। हाणे तव्हां सभु आत्मायूं आशिक़ आहियो हिकु माशूक़ परम पिता परमात्मा जी। उहो तव्हांखे सुखधाम जो मालिक ठाहींदा आहिनि। सभु आत्मायूं यादि उन्हनि खे कंदियूं आहिनि। तव्हां रूहानी आशिक़ आहियो। रूहानी माशूक़ जी हिकु ई बार तव्हां रूहानी आशिक़ रूहानी माशूक़ जा हिकु ई बार ठहींदा। बाक़ी त सभु मनुष्य जिस्मानी आशिक़ माशूक़ आहिनि। हाणे बेहद जो आशिक़ खे बेहद जी माशूक़ अची करे मिलियो। बेहद जे आशिक़नि खे बेहद जो माशूक़ अची करे मिलियो। त बेहद जो माशूक़ अची करे मिलियो आहे न असांखे। उन्हनि खे चईंदा बि आहियूं अचो अची करे पतितनि सां पावन ठाहियूं। हिक खे पुकारंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असांजी आत्मा पतित ठही आहे, इन करे पुकारंदा आहिनि पतित पावन अचो। कुंभ जो मेलो लॻंदो आहे न, केतिरा वञी करे गंगा सनानु कंदा आहिनि। फ़ाइदो त कुझु न आहे, पावन कोई ठहींदा न आहिनि। हाणे बाप अची करे ज्ञान वर्षा कंदा आहिनि। हाणे बाप अची करे ज्ञान वर्षा कंदा आहिनि। सभिनि ते ज्ञान जी वर्षा कंदा आहिनि। जंहिंसां पोइ काटनि जो जंगल फूलनि जो बगीचो ठही वेंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांजो जॾहिं राज्य हूंदो त उते कोई पतित न हूंदो। सॼे विश्व ते ज्ञान वर्षा थी वेंदी आहे। सभु कुझु हरो भरो थी वेंदो आहे। थालियूं बि हीरे जवाहरातनि जी नई ठही वेंदियूं आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी में रहणो खपे। सम्मुख ॾिसंदा आहियो बेहद जो बाप वेही सम्झाईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। भल तव्हां काथे बि वियो सनानु करो, बुद्धि में बाप जी यादि हुजे। हुते त ॾाढी फुर्सत यादि करण जी फुर्सत आहे न। सनानु आदि करण में हुते थोरी बुद्धि हेॾे होॾे लॻाइणी पवंदी आहे कंहिंखे आहे। हुते आराम सां पंहिंजो शरीर जी क्लीनिंग बि कंदा रहो ऐं आत्मा बाबा खे यादि करे आत्मा जी बि क्लीनिंग थींदी रहे। बाबा खे जेतिरो यादि कंदा ओतिरी कमाई थींदी। यादि सां ई कमाई आहे। अहिड़ो कॾहिं ॿुधियो कि यादि सां कमाई थींदी आहे। केतिरी वॾी कमाई आहे। तव्हां विष्णुपुरी जा मालिक ठही वेंदा आहियो। तव्हां ॼाणंदा सां आत्माउनि जो बाप निराकार हुन शरीर जो आधार वरितो। भगीरथ जो वर्णन आहे न, भाग्यशाली रथ जे रथ ते परम पिता परमात्मा जी परमात्मा सवार थींदी आहे। आत्मा जो रथ जॾहिं तयारु थींदो आहे त झटि आत्मा प्रवेश करे वेंदी आहे। ऐं शिव बाबा जे लाइ रथ त पहिरों खां ई एॾो वॾो तयारु आहे। बाबा त हिन रथ में अची करे सिर्फ़ु नॉलेज ॾींदा आहिनि। त बाबा सिर्फ़ु नॉलेज ॾेई करे हली वेंदा आहिनि।
इन्हनि जी बि ॾाढी जन्मनि जे अंत जे जन्म में अची जॾहिं वानप्रस्थ अवस्था थींदी आहे तॾहिं बाबा चईंदा आहिनि मां अची करे इन्हनि में प्रवेश कंदो अथवा हिन रथ में विराजमान थींदो आहे। बाक़ी कोई घोड़े गाड़ी जे रथ जी ॻाल्हि ई न आहे। हाणे तव्हांखे इहो ज्ञान मिलियो आहे। बाप बि सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हांखे इहो ज्ञान मिलियो आहे। बाप बि सम्मुख तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। तव्हांखे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। ICS जो इम्तिहान पढ़ंदा आहिनि त वॾो नशो चढ़ंदो आहे। उहो थींदो आहे सभिनि खां वॾो इम्तिहान। तव्हांजी बि इहा पढ़ाई आहे, इहा भॻवान जी पाठशाला आहे। हाणे प्रश्न उठंदो आहे भॻवान खे श्री कृष्ण या शिव बाबा सभिनि जे भॻवान खे सिवाय हिकु निराकार जे सप्त श्री कृष्ण के मञंदा न। सभी आत्माउनि जो बाप हिकु निराकार आहे, परम पिता परमात्मा। उहे सदैव परमधाम में रहंदा आहिनि। हिते ई ॿार ईंदा आहिनि ॿारनि खे स्वर्ग जो मालिक ठाहिण। तव्हां ॼाणंदा आहियो उहे ई बाबा कल्प कल्प अची करे असांखे रंग का राव ठाहींदा आहिनि। भारत हाणे रंग आहे, पोइ ॿिए जन्म में छा ठहींदो। तव्हांखे हाणे सभु साक्षात्कार थियो। विनाश जो बि साक्षात्कार कयो, स्थापना जो बि कयो। भगवान वाच्य मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहियां। ॾाढा दान पुण्य करण सां कोई खे अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। राजाउनि वटि जन्म वठी पोइ फट सां मरी वेंदो आहे। कोई गर्भ में बि मरी वेंदो आहे। कोई लूला लगड़ा काणा थी वेंदा आहिनि। जीअं कर्म कंदा ओड़ो पद पाईंदा। हाणे तव्हांखे त राजाउनि जो राजा ठाहींदा आहिनि। तव्हां चईंदा आहियो बाबा असां बलिहारी वेंदासीं त ज़रूरु राजा ई बि तव्हां पाईंदा न। भारत खे महादानी खंड चइबो आहे। भारत खे महादानी खंड चइबो आहे। हिते दान पुण्य ॾाढो कंदा आहिनि। उहो पोइ शुरू थींदो आहे भक्ति मार्ग में। हाणे बाप तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ दान ॾींदा आहिनि। हाणे तव्हां बाबा ते बलिहारी वेंदा आहियो, तन मन धन सभु कुझु ॾेई छॾींदा आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि कि ॿार ट्रस्टी थी करे संभालो, पंहिंजो घर बार संभालो। सभु शिव बाबा जी या मां तव्हांजो आहियां, तव्हांखे ई यादि कंदो। शिव बाबा खे चयो शिव बाबा मां त तव्हांजो आहियां, तव्हांखे यादि कयो। केॾो सुठो सुहावनो समय आहे कि स्वयं भॻवानु अची करे असांखे सभु मोह माया सां छुड़ाइण आया आहिनि। ऐं इहे चवनि था दिलि सां सरेंडर कंदा। कई बार बाबा चईंदा आहिनि भई महलनि में रहो, घुमो फिरो, मौज करो, सिर्फ़ु मूंखे यादि करो। शिव बाबा सां गॾु महलनि में रहो, शिव बाबा सां गॾु खाओ पीओ, घुमो मौज करो। तो शिव बाबा पंहिंजो कमु कंदा रहंदा, तव्हां पंहिंजो इंजॉय करो। तव्हां विश्व जा मालिक हुयो न। खाओ, सिर्फ़ु मूंखे यादि करो त तव्हां ॾाढा ख़ुशी में रहंदा। हाणे पोइ तव्हां पुरुषार्थ करे उहा ठहींदा आहियो। विश्व जा मालिक जो बाबा तव्हांखे ठाहिणा आहिनि, जो तव्हां हुयो। बाबा सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार हिन योग बल सां तव्हां विक्रमाजीत ठहींदा। बाबा जी यादि सां तव्हां विश्व जा मालिक ठहींदा। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। हाणे बाप जी सभिनि रुहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रुहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार राजे ई पद पाइण लाइ बाप ते पूरो बलिहारी वञिणो। तन मन धन सभु समर्पण करे ट्रस्टी थी करे रहणो। विक्रमाजीत थियण जो पुरुषार्थ करणो। ॿियो
याद में ही कमाई है, इन करे निरंतर याद में रहण जो पुरुषार्थ करो। याद में ही कमाई होंदी आहे, इन करे निरंतर याद जी यात्रा में रहण जो पुरुषार्थ करो। बाबा चवंदा आहिनि महलनि में रहो, घुमो फिरो, खाओ पीओ, मुंहिंजी यादि में रहंदा त ख़ुशि रहंदा। अहिड़ो रूहानी फूल ठहिणो आहे जो फूलनि जी दुनिया जो अधिकारी ठही वेंदो। अंदर में कोई भी कांटो न रहे। वरदाना हिकु बाप में सॼो संसार जो अनुभव करण वारा बेहद जी वैरागी ठहे। बेहद जी वैरागी उहा ठही सघंदा आहिनि जो बाप खे ई पंहिंजो संसार सम्झंदा आहिनि। जंहिंजो बाप ई संसार आहे उहो पंहिंजे संसार में ई रहंदा, ॿिए में वेंदा ई न, त किनारो सुकर थी वेंदो। संसार में व्यक्ति वैभव सभु अची वेंदो। बाप जी संपत्ति सो पंहिंजी संपत्ति, हिन स्मृति में रहण सां बेहद जा वैरागी थी वेंदा। कोई खे ॾिसते हुए बि न ॾिसंदा, ॾेखारे में ई न ॾींदा, सिर्फ़ु बाबा बाबा बाबा। मतलब सभु आत्मायूं बाबा जा ॿार आहिनि, सभी बाबा जी प्राप्ति। स्लोगन आहे पावरफुल स्थिति जो अनुभव करण लाइ एकांत ऐं रमणीकता जो बैलेंस। पावरफुल स्मृति स्थिति जो अनुभव करण लाइ हिकु त एकांत हिकु जे अंत में खोलिजी वञो, ॿियो रमणीकता बि हुजे किथे। अव्यक्त शारोजी किलो ॿधबो आहे न, जंहिंसां प्रजा किले जे अंदरि सेफ रहे। हिकु राजा जे लाइ कोठरी न ठाहींदा आहिनि, किलो ठाहींदा आहिनि। तव्हां सभी स्वयं जे लाइ, साथियुनि जे लाइ, अन्य आत्माउनि जे लाइ ज्वाला रूप यादि जो किलो ठाहियो। यादि जे शक्ति जी ज्वाला हूंदी त हर आत्मा सेफ्टी जो अनुभव कंदी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।